संगत तरफां हकीम लेखराज जो खानदान फकीर आसूराम जो खानदान तरफां भली कार अर्ज़ करां थो। ये नंढड़ो प्रोग्राम फकीर साईं जे किताब दीवान आसूर जी मोहरत जो रखियो वियो आहे। सभिनी खां पहिरीं अर्ज़ कंदो वञां हीअ जेको किताब आहे दीवान आसूर, हिन जो मुसन्निफ़ सिंध जो मायनाज़ शाइर क्लासिकल शाइर सूफ़ी आसूराम फ़क़ीर आहे। हिन फ़क़ीर जो जनम 1854 ईस्वी खालापाणा में थियो। पाण मास्तर हुआ ऐं पेशे जे लिहाज़ खां मास्तर हुआ। हुन खां अलावा हिकमत कंदा हुआ, शाइर हुआ ऐं योग विद्या जा माहिर हुआ। पाण वक़्त जा सूफ़ी संत हुआ। असां जॾहिं ही प्रोग्राम किताब जो जॾहिं ख़्यालु आयोसीं नंढो सां सम्झां थो 5-7 सालनि जो ई आहियां। बाबा जी अंकल जी पाण में गुफ़्तगू हूंदी हुई त ॾाढा आसूराम हूंदा हुआ। उन्हनि जो किताबु दीवान आसूर, तॾहिं बि ख़बर कान हुई त दीवान छा हूंदो आहे। दीवान आसूर जो ॿुधोसीं त ओॾी महिल का उड़क पई, दीवान आसूराम केरु हो, बसि उहा जा बाहि अंदर में लॻी आहे, उहा अञा ताईं जारी आहे। भड़का वधंदा वञनि पिया, उहा अञा मुंहिंजी लहंदी न आहे। सो बसि उन ई रस में पुछणु गछणु शुरू कयोसीं, कॾहिं लाइब्रेरी में, कॾहिं जोक में। ऐं रहनुमाई नसीब साईं हबीब साहिब जन जी साईं जन शुरूआत में मूंखे ॿुधायो फ़क़ीर जन जा ही आर्टिकल्स छपिया अथनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते, त उहे मूं वटि कया, पढ़णु शुरू कया। उन खां पोइ साईं जन नसीब डॉक्टर मखमूद बुखारी साहिब जन जो हिन सॼे अमल में साईं मखमूद साहिब जन मुंहिंजी वरी रहनुमाई कई आहे। सभिनी खां वॾे में वॾी जेका रहनुमाई रही आहे उहा असांजी वॾे बाबा जन, बाबा लेखराज मुंहिंजन जी रही आहे थ्रू आउट कैरियर में। ऐं लख शाबस बाबा जन खे जो हेतिरनि सालनि ताईं पाण उहे सभु ॻाल्हियूं दौर जूं पंहिंजे सीने में छाणींदा आहियां ऐं असां ते हुन मुंतक़िल कयूं। जॾहिं फ़क़ीर साईं जन जो कलाम पढ़णु शुरू कयोसीं, ॾिठोसीं त हीअ शइ मंज़राम ते अचणु घुरिजे, दोस्त पढ़नि, असां फ़ाइदो वठूं ऐं आम माण्हुनि जे लाइ बि रहनुमाई आहे, उत्साह आहे। हिन सिलसिले में किताब ते कमु करणु शुरू कयोसीं। पोइ इंडिया जा कुझु दोस्त आहिनि, कुझु हितां जा दोस्त आहिनि, उन्हनि मुंहिंजी हेल्प कई, मदद कई। हीअ किताब पाण ई कंपोज़ कयो, 12-13 सालनि जी महिनत आहे। पाण ई लिखी कयनि, पुछा गछा कंदो, उन्हनि ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना ॾिठियूं, मुख़्तलिफ़ माण्हुनि जी मुंहिंजी मदद रही ऐं लख शुक्रान। हीअ किताब मंज़राम ते अची वियो आहे, तमामु दोस्तनि जी नज़र अची वियो आहे। काफ़ी सारियूं शयूं हिन में ग़लति मूंखां अची वियूं हुयूं, ग़लतियूं थी वियूं हुयूं। ऐं चाहियोसि तव्हां वॾा आहियो, रहनुमाई बि करियो। लख थोरा मोहबतूं अहसान।